असां कुछ दोस्तन के जेको आहे टोपीअ जे सूखड़ीअ सां नवाज़ण था चाहियूं। खणी अचो दादा। पहिरीं असां जेको असांजे जामशोरे ज़िले जो सालारनि जो अॻुवाण आहे ज़िले ई सालार, खणी अचो, और मोहम्मद सुलेमान लगारी, उनखे गुज़ारिश कयूं था त उहो अचे। हाफ़िज़ मोहम्मद सुलेमान लगारी साहब असांजो साथी, साईं मौलाना खानमोहन पठान साहब सां गॾु जेके सालार आहिनि, अब्दुल कादिर लुंड साहब, ऐं गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक वज़ीर साहब असांजे थर जो तमामु ख़ूबसूरत नात ख़्वान, उहो अचे ऐं हाजी साहब जे हथां टोपी जी सूखड़ी वसूल करे। हाफ़िज़ अब्दुर्रहमान ख़ासकेली खे तमामु सुहिणी टोपी पई आहे, ऐं त चवंदुसि सौदो कयां साणसि हाजी इमदाद साहब जे हथां हुनखे टोपी पारायूं। अल्हम्दुलिल्लाह इहा ख़ुशतबी कईसीं, अलाह साईं बख़्शे ॾे हाफ़िज़ साहब खे, तमामु प्यारी टोपी पाए आयो। ऐं गुज़ारिश कयूं था कारी अताउल्लाह थईम साहब खे त उहे हाजी साहब जे हथां टोपी जी सूखड़ी वसूल कनि। शाका असांजो उहो अचूं था उन ते, ऐं साईं मौलाना ख़ान मोहम्मद साहब जे फर्ज़ंद खे बि गुज़ारिश कंदुसि त उहो हाजी साहब जे हथां अची करे टोपी जी सूखड़ी वठनि। मौलाना हबीबुल्लाह ख़ासकेली साहब खे बि गुज़ारिश कयूं था त टोपी जी सूखड़ी हाजी साहब जे हथां वठनि। असांजो बशीर अहमद आकलाणी बुरफत साहब अचनि। ख़ालिद आकलाणी साहब खे इन सां सौदो करण लाइ तयारु आहियूं, ॾाढी सुहिणी टोपी पाए आयो आहे। हाफ़िज़ मोहम्मद सोराब मंगरियो साहब, साईं मोहम्मद यूसुफ सोलंगी साहब असांजो ख़ूबसूरत शाइर, उहो बि अचनि। असांजो एहतशाम साहब मीडिया जो दोस्त तमामु प्यारो, उनखे बि गुज़ारिश कयूं था त अचे ऐं सूखड़ी वसूल करे। शोएब मंगरिया साहब खे बि गुज़ारिश कयूं था त अचे ऐं टोपी वसूल करे। असांजे सोशल मीडिया जो ॿियो हीरो तैयब सैतानी साहब, उनखे बि गुज़ारिश कयूं था त अचे ऐं हाजी साहब जे हथां टोपी जी सूखड़ी वसूल करे। अच्छा, शाका असांजो जंहिं ही आवाज़ पुॼाइण में कमाल जो कमु कयो आहे, अॼु बतियूं रोशनी महिनतूं, इहे असांजो दोस्त टोपी जी सूखड़ी ऐं संदसि जे लाइ अजरक गुलदस्तो, इहे सभु सूखड़ियूं असांजा ही मेमन ॻोठ जा दोस्त जिन अहिड़ो ख़ूबसूरत शामियानो सजायो, असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं। टाइम बचाईंदे का तोहफ़े खां सवा बि दुआऊं ॾियूं था उन्हनि खे, उन्हनि जे शुक्रगुज़ार आहियूं। तमामु बहितरीनु अवामी डेकोरेशन ही जिन सदाईं असां सां हिते निभाईंदा आहिनि, उन सां गॾोगॾु असांजे नुसरत भाई जेके इमेज सिस्टम मीडिया सिस्टम आहे, जंहिंसां ही बहितरीनु रिकॉर्डिंग ही तव्हां स्क्रीन ॾिसो पिया, इहा बि संदन महिनत आहे। पाण पंहिंजे सिर वेठा आहिनि इदारे जा सरबराह, संदन इहा टीम, कैमरामैन, फोटोग्राफर्स, मूवी मेकर्स, सभु सॼी टीम हिकिड़ो वॾो जथो आहे, हिकिड़ो काफ़िलो आहे जेको तव्हांखे कैमरानि जे अखियुनि में ख़ूबसूरत नमूने महफ़ूज़ पियो करे। उन सां गॾोगॾु लाहौर खां कई आयल असांजी मैसेज टीवी जा ही बुज़ुर्ग दोस्त जेके लायो तव्हांखे सिधीअ रीति सॼी दुनिया में ॾेखारनि था पिया। हिन वक़्तु दुनिया में किथे किथे जा माण्हू राब्ते में आहिनि जेके पंहिंजे हिन प्रोग्राम खे ॾिसनि पिया, ऐं सुभाणे बि तव्हां ही प्रोग्राम सॼो ॾिसी सघो था पिया। टे असांजा नंढड़ा नात ख़्वान अब्दुल बाकी, अब्बास ऐं आदिल शेख, उहे बि हाजी साहब खे वेझा थियनि ऐं टोपियूं वसूल कनि। फोटो कटे था वेझो वञ हेॾां ॾिस बाबा। ठीक है।